अच्छा, शोरबो हाणे केतिरो करणो आहे इहा तव्हांजी पंहिंजी पसंदि आहे, पर एतिरो शिडरो बि न हुजे जो मज़ो न अचे। स्पेशली तव्हांखे मानी सां खाइणो आहे त पोइ उनखे तमामु शिडरो बि नाहे करणो। चलो अच्छा, इन स्टेज ते तव्हां इन जो जेको लूणु ऐं स्पेशली मिर्च आहे उहो बि तव्हां चेक करे छॾियो। जेकॾहिं तव्हांखे घटि थो लॻे त तव्हां इन में जेको लूणु आहे उनखे एडजस्ट करे वठो। अच्छा, थोरो बसि वक़्तु लॻंदो पटाटनि खे। बाक़ी असांजो जेको ओड़ आहे उहो सुठे तरीक़े सां रेडी थी वियो आहे। हाणे मां इन में ऐड थी कयां पिसियल गरम मसालो, सावा मिर्च मां इन में शामिलु करे चुकी आहियां थोरो, छो त असां हिन में साबित गरम मसालो ऐड न कयो हुयोसीं, त थोरो पिसियल गरम मसालो शामिलु था कयूं। ऐं थोरा मां इन जे लाइ जेके धाणा आहिनि उन्हनि खे कट था कयूं। ऐं हाणे इन जी बाहि कंदासीं बिल्कुलु स्लो, छो त मूंखे पाणी बिल्कुलु नाहे सुकाइणो। थोरो बसि पटाटनि खे ॻारियूं था ऐं ॻाइण खां बाद में इन में ऐड कंदासीं, असां इन खे सर्व कंदासीं बसि डायरेक्ट। थोरा जेके धाणा आहिनि उन जी कटिंग करे था वठूं, त जीअं ई असांजो ॿोड़ तयारु थी वेंदो धाणा ऐड कंदासीं ऐं इन खे सर्व कंदासीं। हाणे नान या चपाती या पोइ चांवर, जेको बि तव्हांखे सुठो लॻे। गर्मियुनि में स्पेशली चांवर इलाही सुठा लॻंदा आहिनि, थधा बि लॻंदा आहिनि, ख़ासि तौर ते ॾींहं में। वरी मानियूं पचाइण बि मुश्किल लॻंदियूं आहिनि, स्पेशली जॾहिं गर्मी घणी हूंदी आहे त चांवरनि जो इस्तेमालु ई घणो थींदो आहे नॉर्मली घरनि में। अच्छा, थोरा असां हिन में जेके धाणनि जा पत्ता आहिनि उन्हनि खे रेडी था करे रखूं। तलो, कुकिंग ऑयल ऐं बनस्पति गिह असांजे हिन शो खे स्पॉन्सर कयो आहे। ऐं अॼु जी जेका रेसिपी आहे उन में असां ठाहियो अथसीं वाङणनि जो रायतो ऐं इन सां गॾोगॾु चिकन ऐं पटाटनि जो ॿोड़, जेको शोरबे वारो ॿोड़ आहे। शोरबे वारे ॿोड़ में बरकत बि इलाही थी वेंदी आहे, सुठो बि लॻंदो आहे, लाइट बि लॻंदो आहे। स्पेशली गर्मियुनि जे हवाले सां जेकॾहिं मां ॻाल्हि कयां त तमामु ज़बरदस्त लॻंदो आहे। थोरो इन खे पचायूं था। गरम मसालो मां इन में ऐड ऑलरेडी कयो आहे, थोरो बसि मां इन जो लूणु चेक कयां। सही आहे। थोरो लूणु मां इन में अञा ऐड कयां, बिल्कुलु हिकिड़ी पिंच बसि। थोरो पाणी ऐं थोरा जेके धाणा आहिनि उहे हाणे बि शामिलु था कयूं ऐं कुझु जेको हिनखे डिश आउट करण खां बाद में। अच्छा, असांजो चिकन ऐं पटाटनि जो जेको ॿोड़ हुयो उहो तयारु थी वियो आहे, त हितां थोरो क्लियर करे था वठूं। ऐं कोई बि अहिड़ी डिश खणो जंहिंमें तव्हांजो ॿोड़ जेको आहे सो सुठो लॻे। ऐं छो त शोरबे वारो आहे त थोरो गहरो हूंदो त सुठी ॻाल्हि आहे। चलो जी, हिनखे कयूं था हाणे डिश आउट। हे अची वियो असांजो वाङणनि जो रायतो, चिकन ऐं पटाटनि जो ॿोड़। इलाही लाइट आहे ऐं पचाइण में बि इलाही आसान आहे। पटाटा सुठे तरीक़े सां ॻरी विया आहिनि। सावा मिर्च असां हिन में शामिलु कया अथसीं लास्ट में, बसि छड़ो धाणा ऐड कंदासीं ऐं दैट्स इट।
चलो जी। हिकु बस जी साओ मिर्च, साइड्स जेके हिन से क्लीन था कयूं। अॼु जो असांजो जेको मेन्यू हुयो उन में वाङणनि जो रायतो ऐं चिकन ऐं पटाटनि जो शोरबे वारो ॿोड़ अॼु असां ठाहियो अथसीं ऐं तमामु सुठी रेसिपी आहे। ट्राई ज़रूरु कजो, पंहिंजो फीडबैक ॾिजो त तव्हां जॾहिं घर में इनखे तयारु कयो त तव्हांखे कीअं लॻो। ऐं अॼु जी जेके रेसिपीज़ आहिनि उहे आवाज़ जे किचन में असां ठाहियूंसीं